वारिस दोदे वारनि जे घर में हुजे कोहराम ऐं मां वटां शादमाना वॼराईंदी। जेसी ताईं धीअ सुखा होश में नथी अचे तेसी ताईं कामोरीअ जी मां तोसां शादी नथी कराए सघां। छो त हिन राज खे मां पंहिंजी औलाद जीअं सम्झंदी आहियां, भली उहा सालार खान जे ॻोठ जो राज ई छो न हुजे। अम्मा साईं, मूंखे तव्हांजो फ़ैसिलो अखियुनि ते आहे, मूंखे को बि इनकार न आहे। तव्हां मुंहिंजी शादी जी तारीख़ जॾहिं बि तय कंदो मूंखे क़ाबिल क़बूल आहिनि, छो जो तव्हां मुंहिंजी अमड़ आहियो, मुंहिंजी जीजल आहियो, मूंखे तव्हां सां प्यारु आहे। मूंखे तो मां इहा ई उम्मीद हुई। अम्मा साईं, हाणे तव्हां मूं ते यकीन रखो। मां मञा थो तरजाणी में मूंखां अलाए केतिरियूं ग़लतियूं थियूं आहिनि, पर हाणे मां पंहिंजी अम्मा साईं जी ख़ुशियुनि लाइ कमु कंदुसि। वारिस खान, ख़बर पई त ढोलण सुखा ते फायर छो कयो? अम्मा साईं, ख़बर पई आहे त मूंखे ढोलण मां इहा उम्मीद न हुई। ढोलण त वाकई वहशी थी वियो आहे। अम्मा साईं, मां कल्ह बि तव्हांखे चयो हिन ढोलू खे जोगी का सज़ा ॾियो।